आवाज़ बि गॾु आहे ऐं जावेद भी मोराई साहब बि गॾु आहे। अचो त पाण अॻिते हलूं था। शायदि अंधेरो लॻो पियो आहे, ऊंध लॻी पई आहे। अस्सलाम वालेकुम। गुलाम मैसर साहब सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे गुफ़्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकर न की ही मोहम्मद जो मदाही तव ग़ुलाम नबी फ़कीर गुफ़्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकर न की ही मोहम्मद जो मदाही तव ग़ुलाम नबी फ़कीर योस माफ़ी ख़ैर सां इशबाश ताईं माशर हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे छिन धार कंदे माण्हू छा चवंदा अला हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा सभु कंहिंखां सखी दर तुंहिंजो आहे मिसकीन महेसर तुंहिंजो आहे मिसकीन महेसर तुंहिंजो आहे पंहिंजो कर त पहिरीं मुंहिंजो याम ठरे छिन धार कंदे माण्हू छा चवंदा अल्लाह ओ हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा कबूल फरमा मुंहिंजा मौला जे दर्जात बुलंद फरमा आमीन मुंहिंजा मौला जेके बि मैसर साहब जेके मज़ार माण्हू हिंदुस्तान आहे सभु आमीन आमीन पेश फरमा मुंहिंजा मौला मुसां जेके बि आया आहिनि शाहनवाज़ कादरी साहब आहे जेको वीडियो जी वेबसाइट ते आहे असांजा मशहूरु शाइर ऐं शाइर सुनत अदा जावेद अली दीन साहब मुंहिंजा मौला सभिनी लाइ दुआऊं मुंहिंजा मौला मुंहिंजा मौला दर्द मर्द खे सभु दूर था फरमा मुंहिंजा मौला असांखे अञा वधीक मुंहिंजा मौला असांजी आवाज़ में शीर था मुंहिंजा मौला शाहनवाज़ जे मुंहिंजा आवाज़ में वधीक शीर सदके मुंहिंजा मौला ईअं मरंदे ताईं मरण ताईं इहा नसीब फरमाइजां दुआ क़बूल मदद रसूल